आओ अमड़ अल्लाह खुश रखाई। अदी अज वडा पेर कया थई, खुश ता ही न? हाओ अदा खुश आया, अल्लाह खैरा जे सिर दे खैर करे। तहां त खुश आयो न अदा? अल्लाह जो शुक्र है, खैर लगो पियो। मासी भली करे आई है। ओ अमड़े अल्लाह जजी हयाती दे, खुश हुंदी है, खुश दी है। वन पांच चाची ला चाहे त ठाए अचो। जी पापा। ओ ना मड़े न, मुखे तकड़ो वणणो आ, छड चाहे के भला केड़ो धारे आयो, पांजा पाण में आयो, चाहे जी जरूरत कोने का। हां अदी अया मस पेर पाथो थई, वरी वणण जो गालियों थी करे, खैर में आई है न? हां अदा खैरन में आई है, पर दिमाग में अचे गाल वेठी केम त कुछ घड़ियों वही नाठीअ सां वेही अचा, पर उहो त ॾिसण में ई कोन थो अचे। अदी जमीन ते विया आहिनि, अचण वारा आहिनि, जेकॾहिं को अहिड़ो कमु आहे त मूंखे ई खणी ॿुधा। ओ अदा खैरा जे सिर ॾे खैर हुजे, बस इहा दिमाग में अचे उण तुण वेठी केम त वञा वञी समझाए अचांसि त हरू भरू ईअं नांगनि जे ॿिरनि में हथ न विझंदो वते, ईअं न थिए त शादीअ खां अॻु में ई पाण खे डंगाए विझे। खैर घुर अदी, खैर घुर। ओ अदा मुंहिंजे खैर घुरण न घुरण सां कुझु कोन थींदी, मां चवां थी समझाए समझाए ने। ऐं मीर वारनि जी त तोखे ख़बर है अदा, अॻ ई वतन था निभागा लुंडियूं लताड़ींदा। कसम सां अदी ॾाढो थो समझाइनि, असुल मुड़नि ई कोन था। ओ अदा जे तुंहिंजी नथा ॿुधनि न, ऐं इहो हुए हवा जे घोड़े ते चढ़िया था वठनि त यादि रखजांइ, हिक न हिक ॾींहुं टांगूं बाहूं भञराए रूंडा मटा थी अचे ते कुंड में किरंदई, हिन अङण ते गीसियूं ॾींदा वतंदई, पोइ सॼो ॾींहुं पई पवंदई या हुसेड़े घोड़ाड़े पियो मोह मथो पिटींदे। चाची पंहिंजो सिर न खपाए, अदा वारा हूअं सुधरण वारा कोन्हनि। ओ अम्मा जे सुधरण जा न आहिनि त खैरा खे बि लाचार कोन्हे त हिन घर में मिटी माइटी करे। अबड़ चाहे घर जे मथां न मौत लामारा ॾींदो हुजे, उते मां पंहिंजी छोरी ॾेई वरी 3 ॾींहं खां पोइ रन ज़ाल करे घर विहारियां, वटांसि ॿियो मुड़ुसु ॻोल्हींदी, इहो खैरा खां कोन पुॼे। हा अदी अल्लाह खैर कंदो, अहिड़ो कुझु कोन थींदो। हूअं बि हयाती त अल्लाह जे हथ में आहे, कंहिंखे कहिड़ी ख़बर त कंहिंजी केतिरी हयाती आहे। अदा मञा थी त हयाती अल्लाह जे हथ में आहे, पंहिंजे हथ में कोन्हे, पर ॻाल्हि ही आहे त पंहिंजो एहतियात त कजे न। तूं जो मुंडी पंहिंजी वञी ट्रक जे हेठां ॾींदे त को मलाइक गहले मौत मां कढंदई छा? अदा हिते बस ट्रक त चा, तुंहिंजा छोरा सिधो सां मुंडी रेल में ॾेयूं बीठा आहिनि। समझाइनि त सुधरनि, पर जे नथा सुधरनि त पोइ हे मोड़ ॿधी घोट थी मुंहिंजे घर अचण जी ज़रूरत बि कान्हे। अदा खैरा एतिरी अंधी कोन थी आ जो हरू भरू पंहिंजे न्याणीअ खे खूह में उछले। हा ॿुधी छॾ, पोइ सौ घर खुई थे पचा छा माण्हू छा आहिनि। तौबा तौबा तौबा, माई आ का मुसीबत आ, ॻाल्हियूं त कहिड़ियूं थी करे। जी अदा हाणे तबियत कीअं? बस अदा ठीक है। सूर वगैरह तो कोन है ना? ना दा मामूली जख्म हो, तव्हांजे ही परेशान थे। काॾे जी तैयारी कई अथव? काॾे जी भी कोन, सोचम त ॿाहिरों चक्कर ॾेई अचां। नेठ काॾे त वेंदो? चयम न त हिते ही आहियां, कंहिंजो खून करण कोन थो वञा, तू छो थी परेशान थी? तू ॿाहिरि निकरंदे त आचर बि संतरो ॿधी तुंहिंजे पुठियां निकरंदो। मुल्क बाहि लॻो पियो आहे, जेसि ताईं मां मोटी न अचां तेसि ताईं तोखे ॿाहिरि नाहे निकिरणो। चई थो त ॿाहिरि कोन निकिरंदुसि, पर अदा तव्हां कहिड़े टाइम ते वापसि ईंदो? टाइम जी का ख़बर कोन्हे, मां कंहिं बि टाइम ते वापसि अची वेंदुसि। ॿाहिरि सॼो ॻोठ ॿरियूं थिए, धूलालनि जा इहे टापोड़ा हुजनि, तूं वॾी चादर पाए सुम्ही रहिजांइ ऐं इहो ख़ौफ़ न कजांइ त भाउ ॿाहिरि अकेलो आहे। समझी वई न? तोखे कंहिं बि हालत में ॿाहिरि नाहे अचणो, नाहे निकिरणो। मतिलबु नाफ़रमान थी मुंहिंजे वञण खां पोइ वरी ॿाहिरि निकिरण जी करे, हिन जो ख़्यालु कजांइ, ॿाहिरि न निकिरजांइ। अदो चए तो त घर जी कुंड में वेठा हुजो, मुखां इहो कोन पुॼंदी। पर तोखे लाचार कहिड़ो आहे रुलण जो? परते कोन वेंदुसि, बस दर खां थी मोटी थो अचां।
केड़ो ज़मानो अची वियो आहे, भाजप चवण नथो करे। तौबा, कॾहिं सुधरंदा? मासी केरा विढ़ंदी त कोन? अरे खैरा जे सिर जो खैर हुजे, खैरा कुछ थी थिया छा त आयो ऐसा पई विढ़ंदी। इहो त आयो भाइरो बा एकड़े थे हा बंदूकड़ी हाथ में ठेछ ॿियो वरी हथ में लोडींदो थो अचे पियो। न अथव इंसान जी सुनासन जानवर जी। मासी हरू भरू थी नाराज थी असां खाम खा कंहिंखे बंदूक हईं आ। हा तहां त मस्जिद ते कख आयो, सॼो ॾींहुं सजदे में किरिया पिया आहियो, हरू भरू कंहिंसां कोन विढ़ंदा आहियो। तू ॿुधाए कंहिंसां ना इंसाफ़ी कई आ? अरे हेॾे का अथव लॼ सुनास, कीअं थो चए तो असां छा कयो आ? छो मुंहिंजे मुड़ुस जो पटको लाथो, राह गुनाह वेचारे खे ज़मीन ते उते बनीअ ते कुटियव, हा कमदार खे ॿधी खणी वियो। अरे मुंहिंजे नाठीअ जे पुठियां बाहि ॿारे छॾी अथव। कहिड़ो माण्हू आहे ॻोठ जो जंहिंसां न विढ़िया आहियो? अरे गरीब त गरीब, पर ॻोठ जे रईस जे कढ बि कात तिखा कयूं था वतो पिया। अरे ख़ुदा तरसी कयो, रब जे ज़ाती खौंड जो जेको ॾाढो अथव, या बंदूकड़ी कोन हलंदव। रब ॾाढो अथव जेके का लठी कान्हे, बे आवाज़ अथव लठ रब जी। मूं त गलती कई तो बवा सां ॻाल्हाइण जी, गलती कयमि। अरे मां को तो मिंट कई छा त मूंसां ॻाल्हाए। अरे खैरा जे सिर जो खैर हुजे, खैरा खे इहा ज़बान ई कान्हे जो हरू भरू आहे वैसा बक बक कंदी वते। हा अरे दोडा फोटारे छा थो ॾिसे पियो? इहे दोडा वञी ॿियनि खे ॾेखारे जेके ड्रिजनी। खैरा कंहिंखां ड्रिजण वारी न आहे, मां को कंहिंजे घरों थी खावां छा त ड्रिजंदसि? अरे दई हा बंदूकड़ी हाणी थी त हाणो, मुंहिंजो खून तोखे माफ़ आहे। हा ही भले घोड़े वांगुर टिप टिप कंदो काॾे थो वञी? बनीअ जा चक्कर हणी अचां थो, 2 मिंट बि घर में वेही नथो सघी। कमु हुजे त खणी ॿुधा, बाक़ी तुंहिंजे ने बक बक ॿुधण वारा मूं वटि टे में कोन अथई। घर में वेहंदे त ॿुधाईंदी सही न कमु। अॻु में रहियसि नाराज़ लॻो पिया, वरी जे वेही रहियसि ऐं देरि थी वई, पोइ रहियसि नाराज़ थिए केरु मोड़ींदो? इहो रईस त तुंहिंजूं ज़रूर टंगू बाहूं भञराईंदो। टंगू बाहूं वाला के था भञनि छा? असां किन खां धायूं था? हेॾी थियण खां पोइ पंहिंजी आकड़ त कोन थो छॾी। इत्तफ़ाक़न कुतो बि चको हणी वेंदो आहे। तूं पंहिंजो कमु ॿुधा, तूं छॾे हिन ॻाल्हियुनि खे। रननि जन ॻाल्हियुनि में कमु कहिड़ो? मां तोखे इहो चवण थी चाहियां त इन रईस जे करे पंहिंजूं टंगू बाहूं भञाए अची मुंहुं खट ते पवंदे ऐं मुंहिंजे लाइ थींदो आज़ार। पोइ सॼी उमिरि तोखे वेही चमचनि सां मूंखे खाराइणो पवंदो। ॻाल्हि ॿुध, सॼी उमिरि चमचनि सां खाराइण मूंखां कोन पुॼंदई। हा मुंहिंजी दादली सॼी ज़िंदगी तोखे चमचे सां खाराईंदुसि, पर तुंहिंजे ज़बान अलावा को साड़े हा जंहिंजे कर मुंहिंजी रती सुकाए छॾी आहे। पिट मूंखे, हा तुंहिंजी पिट मूंखे कुझु बि कान कंदी। अरे पंहिंजूं टंगू बाहूं भञराए पूरियूं कंदे, ॿियो छा मूंखे तूं छा कंदे? छा तो समझी तो जब्बार वारा पानी ते निकरंदा? मां पूरी जांच करे आयो आहियां। अॼु राति पाणी जो वारो अथनि, ईंदा ज़रूर। पर हाणे ॾिसणो इहो आहे त कंहिंजी थी फिटे ऐं पाणी जे वारे ते थो अचे। मीरा मूंखे नथो लॻे त हू राति जो पाणी वारा लाइ निकिरनि। राति जो जेकॾहिं न निकिता न, ॾींहं जो ज़रूर निकिरंदा। ऐं मां हुननि सां अहिड़ो हशर करणु थो चाहियां जो घर खां ॿाहिरि निकिरण ई छॾे ॾियनि। तुंहिंजे हथ में रिपीटर हुजे ऐं हू घर खां ॿाहिरि निकिरनि, सवाल ई पैदा नथो थिए। ॿाहिरि न निकिता न, घर में अंदरि घिरी मारींदोसान। हुन मुंहिंजे भाउ जे मथां वार कयो आहे। मुंहिंजा हथ बि घणनि ॾींहंनि खां ख़ारिश था कनि। ख़ुदा करे निकिरी अचे। हथनि जी ख़ारिश बि लाइ बि खानो ऐं उन्हनि जे जिस्म ते कारा दाग ठाहींदासीं। पर मां बि इहा ई थो दुआ कयां त ख़ुदा करे मैदान ते अचनि। अधी चांहि खणी वटि, पाणी ते बि वञणो आहे। वदा अधी के चांहि पियाणी कोने। न अदा चांहि तयार आहे, ऐं इजो थी खयो अचां।
पानी ते केर थो वने बाबा? अबा अजू ऐं मजू था वञनि। पुट ख्याल सां वञिजो, मीर हौसले खां निकतल थव। बाबा तुंहिंजी दुआ खपे, चूड़ियूं असांजे हथनि में बि न आहिनि। जी आया त अघामिया घटि असां बि कोन कंदासीं बाबा। हरू भरू ओथर पाई न कजो, ख्याल सां वञिजो। हेठां ई मथां ई ॾिसो त मोटी अचजो, ज़ोर आज़माई न कजो। हा अक में खड़को ते असां वापस मोटी अचूं। वाह दा वाह। न अक में भी बंदूकूं हणजो। अदा हिकु त बंदूकूं हणंदासीं कोन, जेकॾहिं हयूंसीं न मुड़स लेटंदा मुड़स। पुट जो भोला को वेठो हां, सुम्हें छो नथो? निंड नथी अचई छा? चाचा अॼु ॿाहिरि घटि रुलियो आहे, निंड कीअं ईंदसि? न मुंहिंजी अम्मा उहा ॻाल्हि न आहे, अॼु पात्रनि वारो जो हिते अथसि, ॿाहिरि कीअं वेंदो? न न अहिड़ी ॻाल्हि बि कोन्हे, बसि मिड़ई थोरो थक थी पियो आहे। वाह वाह, ज़िंदगी में पहिरियों दफ़ो थक जी ॻाल्हि कई अथई। थक त आहे, पर पोइ बि सोचां थो त थोरो दर ताईं चकर ॾेई अचां। ख़बर आहे मूंखे तुंहिंजी पुट, मियां जा फ़क़ीर अॼु जेकॾहिं न ॿाहिरि वए त वॾो घटि न कंदी। चओ था त कोन थो वञा, बाक़ी वॾे जो डपु न ॾियो, वॾो त अॼु पाण अचण वारो कोन्हे। हुनजे अचण ऐं वञण में देरि नाहे लॻंदी, तो वांगुरु कोन्हे जो वियो ऐं छुटो। तूं माट करे आराम कर। अरे खैरां जे सिर जो खैर हुजे, इहो सुबुह सुबुह सां गोली लॻो काॾे थो वञे पियो? अरे मजू वग़ैरह त गोली लॻी आहे, हुनखे ॾिसी अचां। नई मिटी माइटी कई अथऊं, सुभाणे माण्हू मयारू ॾींदा त पुछण बि कोन विया। ऐं चङो चङो हाणे अच वेह, चांहि पी, मां बि ढुक पी वठां त ॿई था गॾिजी हलूं। मां बि हली हाल पुछी अचांसि। न न मां अकेलो वेंदुसि, तोखे जो पाण सां गॾु वठी वञा त माण्हू छा चवंदा त पाण सां गॾु रन खे रुलाईंदो थो वरिते। मूंसां जंडरीअ लथल माण्हू हिन ते खिलूं कंदा। अरे खैरां जे सिर ॾे खैर हुजे, मां त तोखे निकाह में बि क़बूल न कयां जे तुंहिंजे हिननि प्रकारनि जी ख़बर हुजे। असली न करे वेही रहां, पोइ वते हां घिटनि में हिन महिल ताईं कुआरो फिरंदो। ॾिसेसि त सही, ज़ाल खे गॾु हलण में शर्म थो महसूस करे पियो, ॿुड़ी नथो मरे पियो। अम्मा बाबा त हली वियो, कंहिंसां पई ॻाल्हायूं? ख़बर आहे खैरां खे, तूं घणी सियाणी नथी पिणे। वियो हलियो हितां गॾु करे धोई पोइ वरी बुहारी ॾेई वठो, मां तेसी ताईं वञी हाल अहवाल लही अचां। ईअं न थिए त सॼे घर जो कमु रुलियो पियो हुजे, तूं बीठी दर ते ॿाहिरि ते जातियूं पाए। अड़ी खैरां जे सिर जो खैर हुजे, कुझु खैरां जे इज़त जो ख्यालु कजाए। असां जॾहिं न तव्हां जेतिरी हूंदी हुअसि त मजाल आहे जेको हीअं अखि खणी ॾिसे, हीअं सफ़ा दोॾा कढी रखूंसि। पर तव्हां वाइड़ियूं जो वाइड़ियूं, वात पटियो पियो आहे, जेके थियूं ॾिसो पियूं त इहो वात पटियो, पोइ अॻिलो थो सम्झे पियो त ठही वई। हुनखे इहा ख़बर ई कान्हे का त चोरी आहे ई वाइड़ी, ईअं वात पटियो पियो हूंदो अथसि। छा ॿुधी छोरी? जी अम्मा। मां चयो त छा सम्झी? का बि ॻाल्हि सम्झ में न आई अम्मा, छा चई हुई? खैरां जे सिर जो खैर हुजे, जेकॾहिं हिन खैरां जूं ॻाल्हियूं दिमाग़ में वेहनी हा त मूं वांगुरु चालाक न हुजे हा। चङो हाणे छॾे हिन ॻाल्हियुनि खे, मां जेसीं ताईं मोटी अचां तेसीं ताईं घर जो कमकार थियल हुजे, ईअं न त कमु रुलियो पियो हुजे।